2 3 अस्सलाम वालेकुम जाकिर पीरानी जो साईं रज़ा कम्युनिटी सां वरी गॾु ऐं इस्म बि थी वियो ज़मीर बि थी वियो ऐं अॼु असांखे जेको आहे सो इंसान में ज़रफ़ हुजणु ज़रूरी आहे हीअ सिंधी ग्रामर आहे सो उन जे करे कम ज़रफ़ माण्हू न हुजे पर अॼु तव्हांखे सिंधीअ में जेको आहे साईं रज़ा कम्युनिटी जो ज़रफ़ ऐं उन जा जेके क़िस्म सिंधी ग्रामर जी सीरीज़ आहे जेका असां ठाहे रहिया आहियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इदारनि उस्तादनि ऐं शागिर्दनि जी बहितरी जे लाइ जेकॾहिं तव्हां सम्झो था त हीअ सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत आहे ऐं ॼाण बि मुहैया कई थी वञे शागिर्दनि जे लाइ त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं इनशा ताला असां इन क्लिप्स सां सिंध जी तालीम ऐं सिंध जे शागिर्दनि जे लाइ बहितर खां बहितर नमूने सां पंहिंजी क्लिप्स प्रोवाइड कंदासीं सो प्लीज़ सब्सक्राइब शेयर एंड हेल्प मी अॼु तव्हां सां ज़रफ़ जा क़िस्म साईं रज़ा कम्युनिटी सां साईं थैंक यू वेरी मच प्लीज़ गॉड ब्लेस यू स्टार्ट। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ज़रफ़ ऐं उन जे क़िस्मनि जे बारे में सिखंदासीं। ज़रफ़ जा सिंधीअ में 4 क़िस्म आहिनि ज़रफ़ ज़मान ज़रफ़ मकान ज़रफ़ तमीज़ ऐं ज़रफ़ नफ़ी। पहिरियां असां ज़रफ़ जे बारे में सिखंदासीं त ज़रफ़ चऊं छा कंदा या ज़रफ़ आहे छा। ज़रफ़ अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको असांखे ज़रफ़ जी जेका वस्फ़ आहे त ज़रफ़ अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको फ़इल सिफ़त ऐं ॿिए तरफ़ सां लागू थिए ऐं मजाज़ वक़्त जाइ रीत क़दर हाकार या नाकार जी माना निकिरे त असां उनखे ज़रफ़ चवंदा आहियूं। माना मजमूए तरह ज़रफ़ असांखे फ़इल जे बारे में ॿुधाईंदो आहे या उन खां अलावा सिफ़त या ॿिए ज़रफ़ जे बारे में बि असांखे फ़इल ॿुधाईंदो आहे। हाणे पहिरियां फ़इल जे असां वस्फ़ लिखूं ज़रफ़ जी। पहिरियां असां ज़रफ़ सिखंदासीं त ज़रफ़ आहे छा। ज़रफ़ अहिड़ो लफ़्ज़ जेको फ़इल सिफ़त ऐं ॿिए तरफ़ सां लागू थिए। मां ज़रफ़ जा हिते ॿ मिसाल लिखिया आहिनि। मिसाल आहे त हू हींअर आयो आहे। हू हींअर आयो आहे। हिते जेको हींअर लफ़्ज़ आहे उहो असांखे फ़इल आहे जे बारे में ॿुधाए थो त हू कॾहिं आयो आहे। हींअर आयो आहे माना ही ज़रफ़ ज़मान आहे पर ही ज़रफ़ आहे पहिरियां त अहिड़ो लफ़्ज़ जेको फ़इल सिफ़त ऐं ॿिए तरफ़ सां लागू थिए ऐं मजाज़ वक़्त जाइ रीत क़दर नाकार जी माना निकिरे त उनखे ज़रफ़ चइबो आहे। मिसाल आहे त हू हींअर आयो आहे या ॿियो मां हिते मिसाल लिखो अंब तमामु मिठो आहे। हाणे मिठो लफ़्ज़ जेको आहे उहा सिफ़त आहे एडजेक्टिव आहे। अंब जे बारे में ॿुधाए थी इस्म जे बारे में अंब मिठो आहे पर ही जेको तमामु लफ़्ज़ आहे उहो मिठे जे बारे में ॿुधाए थो। सिफ़त जे बारे में एडजेक्टिव जे बारे में ॿुधाए थो त अंब तमामु मिठो आहे उन जे करे ज़रफ़ आहे। असां पहिरियां चयो ज़रफ़ उहो लफ़्ज़ आहे जेको फ़इल सिफ़त ऐं ॿिए ज़रफ़ सां लॻे उनखे असां चवंदासीं ज़रफ़। हिते ही जेको लफ़्ज़ आहे ॿिए मिसाल में अंब तमामु मिठो आहे त तमामु लफ़्ज़ बि हिते
ज़र्फ़ आहे जेको असांखे सिफ़त या एडजेक्टिव मिठे जे बारे में ॿुधाए थो। ईअं ज़र्फ़ जा 4 क़िस्म आहिनि। पहिरियों आहे ज़र्फ़ ज़मान। हाणे असां ज़र्फ़ जे बारे में सम्झो त माना अहिड़ो लफ़्ज़ जेको फ़ेल जे बारे में ॿुधाए, सिफ़त जे बारे में ॿुधाए या ॿिए ज़र्फ़ जे बारे में ॿुधाए त असां उनखे चवंदा आहियूं ज़र्फ़। मजमूई तौर ख़ासि करे ज़र्फ़ जेको आहे उहो असांखे फ़ेल जे बारे में ॿुधाईंदो आहे। ऐं उन खां पोइ आहे नंबर 2 ज़र्फ़ मकान। हाणे ज़र्फ़ असां सिखो त ज़र्फ़ खां पोइ आहे नंबर 3 उन जो क़िस्म ज़र्फ़ मकान। मकान लफ़्ज़ जो माना है जाइ या जगह। मकान माना जाइ या जगह। अहिड़ो ज़र्फ़ जंहिंमां कंहिं जगह जी माना निकिरे, कंहिं जाइ जी माना निकिरे त असां उनखे ज़र्फ़ मकान चवंदासीं। सो मिसाल हिन जा हेठि मथे ओरे परे वग़ैरह इहे जेके आहिनि ज़र्फ़ मकान आहिनि। इहे जॻहनि जे बारे में असांखे ॿुधाईंदा आहिनि। मिसाल मां हिन जो इस्तेमालु कयां थो। हू मथे वियो आहे। हू मथे वियो आहे या जहाज़ मथे आहे। काई या उड़ान जो जेको बि माना जहाज़ मथे आहे माना हेठि मथे ओरे परे इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे ज़र्फ़ आहिनि ऐं इहे ज़र्फ़ मकान आहिनि। छो त इहे असांखे जाइ या जॻहियुनि जे बारे में ॿुधाइनि था। उन खां पोइ जेको ॿियो असांजो ज़र्फ़ आहे उहो आहे ज़र्फ़ ज़मान। असां ज़र्फ़ ज़मान जे बारे में पढ़ियो था। हिन ज़र्फ़ ज़मान खां पोइ असां ज़र्फ़ मकान जे बारे में सिखंदासीं। ज़र्फ़ ज़मान। ॾिसो ज़मान लफ़्ज़ जी माना आहे वक़्तु। अहिड़ो ज़र्फ़ जेको वक़्त जे बारे में ॿुधाए या अहिड़ो ज़र्फ़ जेको फ़ेल सां लागू थी वक़्त जे बारे में ॿुधाए त असां उनखे ज़र्फ़ ज़मान चवंदासीं।
ज़रफ़ ज़मान अहिड़ो ज़रफ़ जेको फ़ेल सां लागू थी वक़्त जे बारे में ॿुधाए त उनखे ज़रफ़ ज़मान चइबो आहे। ज़रफ़ ज़मान जेके आहिनि मिसाल आहे उनजो जेके असांखे ज़मान जे बारे में ॿुधाईंदा आहिनि उहे ज़रफ़ आहिनि अॼु, सुभाणे, हींअर, हाणे, अॼु, सुभाणे, हींअर, हाणे वग़ैरह इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे असांखे ज़रफ़ ज़मान जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, वक़्त जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। इनजे करे इहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे ज़रफ़ ज़मान आहिनि। मिसाल में मां हिननि जो इस्तेमालु करे ॾेखारियां तव्हांखे इहे कंहिं जुमिले में। मिसाल अहमद अॼु ईंदो। हाणे ॾिसो अहमद अॼु ईंदो, अॼु लफ़्ज़ जेको आहे ज़रफ़ आहे, फ़ेल ईंदो सां उहो लागू थियो आहे ऐं जेको उहो वक़्तु ॿुधाए थो त अहमद कॾहिं ईंदो, अहमद अॼु ईंदो, माना अॼु जेको लफ़्ज़ आहे उहो ज़रफ़ आहे। ज़रफ़ कहिड़ो आहे? ज़रफ़ ज़मान आहे, छो त उहो वक़्त जे बारे में ॿुधाए थो। उनजे करे हिनखे असां चवंदासीं ज़रफ़ ज़मान। अहमद अॼु ईंदो या हू सुभाणे ईंदो। या हू हाणे आयो आहे, हू हींअर आयो आहे, वग़ैरह जेके लफ़्ज़ आहिनि उहे ज़रफ़ ज़मान आहिनि। ज़रफ़ ज़मान खां पोइ ज़रफ़ असां मकान सिखंदे, हुन खां पोइ ज़रफ़ ज़मान सिखंदे, हाणे असां ज़रफ़ तमीज़ जे बारे में सिखंदासीं। नंबर 2 आहे ज़रफ़ तमीज़। अहिड़ो ज़रफ़ जेको रीत या क़द्र ॾेखारे, अहिड़ो ज़रफ़ जेको रीत या क़द्र ॾेखारे त उनखे असां चवंदा आहियूं ज़रफ़ तमीज़। हिनजो मिसाल आहे कार आहिस्ता आहिस्ता हले थी या आहिस्ते हले थी। कार आहिस्ता हले थी लफ़्ज़ फ़ेल आहे, इन सां जेको लफ़्ज़ लागू थियो आहे उहो आहिस्ते लफ़्ज़ हले थी। कार जे हलण जे बारे में ॿुधाए थो, हले थी फ़ेल आहे, हुन कार आहिस्ते हले थी। हाणे आहिस्ते हलण रीत थी ॾेखारे त कार कहिड़ी रीत हले थी, त हुनखे जेको आहिस्ते लफ़्ज़ आहे उहो असांजो ज़रफ़ तमीज़ आहे। माना तमीज़ असांखे रीत या क़द्र ॾेखारींदी आहे, क़द्र जे बारे में ॿुधाईंदी आहे। कार आहिस्ता हले थी, कार कहिड़ी रीत हले थी, कीअं हले थी, कार आहिस्ता हले थी। इनजे करे आहिस्ता लफ़्ज़ जेको आहे उहो ज़रफ़ तमीज़ आहे। माना तमीज़ ज़रफ़ तमीज़ अहिड़ो ज़रफ़ आहे जेको असांखे जंहिंमां असांखे कंहिं शइ जी रीत या क़द्र जे बारे में ख़बर पवे थी। हाणे इन खां पोइ ज़रफ़ तमीज़ खां पोइ असां ज़रफ़ जो चोथों क़िस्म आहे ज़रफ़ नफ़ी या इनकार। उन जे बारे में सिखंदासीं। नफ़ी लफ़्ज़ जी माना आहे इनकार। नफ़ी अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे इनकार। अहिड़ो ज़मीर जंहिंमां कंहिं शइ जे इनकार जी या नाकार जी ख़बर पवे त उनखे असां ज़रफ़ नफ़ी चवंदा आहियूं।
मिसाल ॿुधायां त मिसाल अलीअ सबक़ कोन पढ़ियो या अलीअ सबक़ न पढ़ियो न लफ़्ज़ जेको आहे इहो हिते ज़रफ़ नफ़ी आहे छो त ही उनजे न पढ़ण जे बारे में ॿुधाए त हू न पढ़ियो पढ़ियो लफ़्ज़ फेल आहे या उनजे बारे में जेको नया लफ़्ज़ ॿुधाए थो इहो ज़रफ़ नफ़ी आहे जेको उनजे बारे में नाकार जे बारे में ॿुधाए थो इनकार जे बारे में ॿुधाए थो त अली सबक़ न पढ़ियो या हू स्कूल कोन आयो आहे हाणे कोन आयो आहे या न आयो आहे इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे ज़रफ़ नफ़ी आहिनि छो त ही हुनजे अचण जे बारे में इनकार न कनि त हू जेको आहे सो न आयो। अल्लाह हाफ़िज़।